अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊंगा यहाँ पेरिया गुल सबका पेरी एक नज़र हेडलाइंस ते गज़ारी सूरत हाल ते 8 इस्लामी मुल्कनि जे परॾी वज़ीरनि जो इजलास अॼु तुर्किया में थींदो। परॾी वज़ीर नायब वज़ीर आज़म इसहाक डार पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। तुर्किया, सऊदी, कतर, गॾियल अरब अमारात, उर्दन ऐं मिस्र जा परॾी वज़ीर इजलास में शरीक थींदा। गजा में जंग बंदी बावजूद इसराइल जा हमला, वधीक हिकु फ़लस्तीनी शहीद, हमास वधीक 3 यरगमालियुनि जा लाश इसराइल हवाले करे छॾिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे टे यरगमालियुनि जा लाश वापसि करण ते ख़ुशी थी आहे। पेंटागोन खे नाइजेरिया में कार्रवाई लाइ हुकुम ॾेई छॾियो आहे। लाहौर समेत पंजाब के शहरनि में फिज़ाई गदलाण शिदत अख्तियार करे वई। गुजरावाला, फैसलाबाद ऐं ॿियनि शहरनि में रवासनि लाइ खुलियल फिज़ा में साह खणण बि मुश्किल। लाहौर दुनिया जो सभ खां वधीक गदलाण वारो शहर बणिजी वियो। कराची जो चौथो नंबर अची वियो। खानपुर महर वेझो ॻोठ ते हथियारबंदनि जो हमलो, नौजवान क़तल, औरत ज़ख़्मी। पीर बरी वारे इलाइक़े में ॻोठ केहर बुज़दार ते हथियारबंदनि हमलो करे हथियारनि जा मुंह खोले छॾिया। फायरिंग में 35 वरनि जो मीर मोहम्मद बुज़दार तॾहिं ते मारिजी वियो। औरत सगीरा बुज़दार ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो कारण मालूम नाहे थियो, जांच कई पई वञे।